लगी भैया कीअं बि करे खटणो आहे मां चयो कुझु खटणो आहे बसि दोस्तनि जाम मैसेज कया न बसि बाबा खटणो आहे खटणो आहे हल हुन कुते ॾे 28 अमाउंट अची विया कुते ॾे एॾे भाॻो जल पटाको त सही मैसेज जी रिप्लाई नथो ॾे ॼण हिन जो पुट जो जहाज़ थो ठाहे पियो अलाए छा तरीक़ो आहे छा यार माण्हू संगत में यार छा ॼण मां दीनू खे सुञाणनि नथा यार हिकु तरीक़ो आहे फ़ोन थो कयां हलो था फोन त खण चंडरा फोन त खण ने भागा ओए आता दिन वर के बे दोस्त है जाऊं वनी 42 अमाउंट अज मां वठना ने मां फेसबुक का दियो वॉइस मैसेज क्या व्हाट्सएप या इथे सुबह न्यूज़ किए मिल रही हेलो यो माखे मोटो त ॾिजां हा यो जवाननि जा मुक़ाबला हिते हा हिते हा इहो न इहो साबू नी शिकस्त ॾियणी आहे नी साबू खे इहो चैलेंज पियो करे पुट खटींदासीं हा ठीकु आहे दोस्तनि खे बि चई छॾिजां पटाके ने भागे वञा थो वञी जी रहाई खणी हा तो करे नो तो इन्हें देना तो तो करे नो ने भागी वरी चंदो वांट दे फलाने के दे कल टेंडी को तो कया काम करो सब बाजू ओ जल पटाको वरी अलाए केड़ा चिकड़ क्यों वरी आया हूंदो त फेसबुक ते वांट ॾे मूंखे इन मां बि असां अची विया हलियो बाबा अदा यो तुम्हें कम हो यार ये मां के फोटो तो दी हां जानन जाते इते मुसा यो बीठवाला ब्रदर साबू बस दीनू लिखियो तो दीते जो करेस त भा तमा भी तो यार तंग करे नो रुको इलेक्शन या इतरी जदो जे इतरी कोशिश पंहिंजी धरती जे हक़ में कयो शायद केतिरे बि धरती खे आज़ाद कराए चुका हूं एतिरी वारो वठ कंहिं मसइले ते कई था सिंध में केतिरा मसइला आहिनि सिंध सां केतिरियूं नाइंसाफ़ियूं आहिनि छा कंहिं मसइले ते तव्हां कॾहिं एतिरी वारो वठ कई आहे जेतिरी इलेक्शन खसीस वोटनि जे करे हेॾी वारो वठ लाइ न था बणा ॾिसो नथा मां हिते वांदो कोन आहियां कमु पियो थो कयां पंहिंजे कम में लॻो पियो आहे तव्हां हुते अची मथां कालनि जूं कालूं आहिनि वोट ॾे मूंखे भला तव्हां जॾहिं इलेक्शन में बीहो था तव्हां वञी बीहो तव्हां ॿियनि खे छो था तंग कयो यार तव्हां ॿियनि खे तंग था कयो वरी ॿियनि खे रीस थी पवे सभु ईअं अजाए कम में लॻा पिया आहिनि ॿेड़ी ॿाहूं थो ॿधां बसि इहे अजाया कम छॾे ॾियो पंहिंजी धरतीअ ते फोकस कयो पंहिंजी धरतीअ लाइ विढ़ो पंहिंजी धरतीअ लाइ सर ॾियो एतिरी कोशिशि एतिरी मज़ामत पंहिंजी धरतीअ लाइ कयो वोट खणी न ॾे मथो त न खा सच चयो आहे त सच कड़ो हूंदो आहे तंहिंजे करे एतिरी बाहि लॻसि ख़ैर छॾियो पियो सड़े